बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलोच। अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो तमामु ख़ासि आहे, छो त जेको अॼु जो मां मौज़ू खयो आहे उहो आहे ख़त, ख़ाका ऐं जेल डायरियूं। जेकॾहिं असां पास्ट पेपर ॾिसंदासीं ऐं पास्ट पेपर जेके SST जा जनरल कैटेगरी जा खणंदासीं त उन में ॾिसंदव त ख़त, ख़ाकनि ऐं जेल डायरियुनि बाबति लाज़मी हिकु ॿ सवाल असांजो हर पेपर में आयो आहे। त तंहिं करे इहे जेके अॼु जा मुंहिंजा MCQs आहिनि इहे ॾाढा अहम आहिनि ऐं मां महिनत करे इहा जेका वीडियो ठाही आहे त इनखे जेको आहे गौर सां ॾिसिजो। ऐं जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त पोइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो लाज़मी ॾिसिजो ऐं कमेंट ऐं लाइक बि लाज़मी कजो। हलूं था पंहिंजे ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जो किताब सैर ऐं सफ़र छा जो मजमूओ आहे, त उहो ख़तनि जो मजमूओ आहे। शेख अयाज़ जो किताब जे काक कोरिया कापड़ी छा जो मजमूओ आहे, त उहो बि ख़तनि जो मजमूओ आहे। टियों MCQs आहे ख़तनि जे मजमूए रिहाण में GM सैयद ॾांहुं कंहिंजा लिखियल ख़त आहिनि, त मीरान मोहम्मद शाह जा जेके लिखियल ख़त आहिनि। चौथों MCQs आहे असांजो अधु मुलाक़ात देश ॾे जेल में आयल ख़तनि ऐं जेल में संदसि लिखियल ख़तनि जो मजमूओ आहे, त उहो जेको हुयो तारिक अशरफ ॾे आयो हुयो। वाजिट वैरागियुनि जा मजमूअ में कंहिंजा ख़त GM सैयद ॾांहुं लिखियल आहिनि, त उहो मोहम्मद अमीन खोसो जा। असांजो 6हों MCQs आहे वाजिट वैरागियुनि जा किताब कंहिं तरतीब ॾिनो, त अब्दुल वाहिद अरीसर ऐं ताज जो हुयो। 7हों MCQs आहे असांजो पीउ जा धीअ ॾांहुं ख़त कंहिंजो किताब आहे, जवाहरलाल नेहरू जो। 8हों MCQs आहे असांजो किताब पीउ जा धीअ ॾांहुं ख़त जो सिंधीअ में तर्जुमो कंहिं कयो, त परवेज़ सिंधी जेको आहे इहो तर्जुमो कयो। 9हों असांजो MCQs आहे जमालुद्दीन मोमिन ॾांहुं अदीबनि ऐं दोस्तनि जे लिखियल ख़तनि जो मजमूओ कहिड़ो आहे, त उहो आहे सॼणनि जा सनेहा। असांजो 10हों सवाल आहे कैदियाणी जी डायरी कंहिंजी जेल डायरी आहे, त इहो अख्तर बलोच जी जेल डायरी आहे। असांजो 12हों सवाल आहे जेल में 22 महीना कंहिंजी जेल डायरी लिखियल आहे, त इहा तारिक अशरफ जी जेका आहे जेल डायरी आहे। 13हों सवाल आहे असांजो साहिवाल जेल डायरी कंहिंजी लिखियल आहे, त इहा शेख अयाज़ जी लिखियल डायरी आहे। 14हों सवाल आहे असांजो हथे हथ कड़ोल कंहिंजी जेल डायरी आहे, त इहा तारिक अशरफ जी आहे। असांजो सवाल नंबर 14 आहे कोट लखपत जो कैदी कंहिंजी जेल डायरी आहे, त इहा रसूल बख्श पलेजो जी जेका आहे जेल डायरी आहे। 15हों सवाल आहे असांजो जेल जी डायरी नाले सां कंहिंजो किताब आहे, त उहो आहे बदर अबड़ो जो। असांजो सवाल नंबर 16 आहे असांजो जेल घारियम जन सां छा जो मजमूओ आहे, त इहो ख़ाकनि जो मजमूओ आहे। असांजो सवाल नंबर 17 आहे ख़ाकनि जो मजमूओ शक्लियूं कंहिंजो लिखियल आहे, त इन जो जवाबु आहे अब्दुल कादर जुणे जो। सवाल नंबर 18 आहे असांजो जीअ झरोका कंहिंजो ख़ाकनि जो मजमूओ आहे, त इहो महताब महबूब जो जेको आहे ख़ाकनि जो मजमूओ आहे। हीअणे सजण सारिया कंहिंजे ख़ाकनि ते मुश्तमिल किताब आहे, त इहो नियाज़ पंवर जो आहे। सवाल नंबर 20 आहे असांजो मांजो कोहिस्तान कंहिंजे ख़ाकनि ते मुश्तमिल किताब आहे, त जीम ऐं मंगाणी जो आहे। सवाल नंबर मथे कुल्हनि कीनरा कंहिंजे ख़ाकनि ते मुश्तमिल किताब आहे, त इहो अली दोस्त आजिज़ जो किताब आहे। जेके मिलूं था हिकु ॿिए टॉपिक में तमामु जल्द, तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।